नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे ॾेरकी में ख़बर ॾींदा हलूं त ॾेरकी लॻ टिग शाख जे रवासियुनि जो चेयरमैन ऐं बेलदार ख़िलाफ़ एहतजाज मुज़ाहिरो कयो आहे। एहतजाजनि मीडिया खे ॿुधायो आहे त चेयरमैन ऐं बेलदार मिली भग करे रिश्वत वठी टिग शाख खे कट लॻाए असांजे फसल खे कहिड़े टाइम बि नुक़सानु पहुची सघे थो। हिननि चयो त असांजे आला अमलदारनि खे अपील आहे त जल्द खां जल्द नोटिस वठी असां सां इंसाफ़ कयो वञे। अब्दुल मजीद छा मसलो थियो आहे? सही मसलो थियो आहे। सौदार रुपयो लख रुपयो वठी करे शाख के कट हणायो अथसि। शाख जी बरम पटाई अथसि, जेको अचण वञण जो क़दीमी रस्तो आहे। ऐं तक़रीबन इन 25 खां 30 फुट ज़मीन वारे मालिक खे वधाए ॾिनो आहे, लख रुपयो रिश्वत वठी करे। असांजो इहो अपील आहे त हाई कोर्ट खे महिरबानी करे ॾिसी पाण सघनि था, जेको उन में लाइव में बि हली रहियो आहे ऐं अची इहो आहे मसइलो छा आहे। हिन टाइम ताईं अॻु में बि असां हिते आया हुया मीडिया वारा भरे या, पर कोई अमलदार न पहुतो आहे। अच्छा, न बि कहीं आहे हिते को वावर कई आहे इरिगेशन जे खाते। हे जीअं त तव्हां ॾिसी रहिया आहियो त हे कट लॻायो वियो आहे पंहिंजो शाख खे। शाख माना कुझु काड़ा असांजे अचण वञण जो दाॻ हुयो, उनखे कट लॻायो वियो आहे। सौदार सुपियो, चेयरमैन जेको आहिनि शाख जो, टेक शाख जो, उनजो वाठो हुयसि बचकण सुपियो। बचकण सुपियो छा आहे दा? उहो उनजो वाठो हुए, माना उनजो चेलो हुए। उहो माना हिते ईंदो हुए, शाख जी देखभाल उहो कंदो, पाण चेयरमैन न ईंदो। अच्छा, उहो माण्हुनि खां पैसा वठी करे वण बि कप वेंदो, शाखा माना कड़ा बि पट वेंदो, हर ॻाल्हि करे आहिनि सां मिलिया हले। वज़ीर मोची बेलदार जेको ओरिजिनल हिते जो उहो बि ऐं पंहिंजो इहो ॿियो थी वियो हिते हे कड़ पटी वई आहे असांजा हेॾो असालनि घरनि। हे पंहिंजो इहो जीअं शाख ईंदी थी इहो घारो पवंदो, शाख कट पवंदो, असांखे नुक़सानु ईंदो। त इहो असांजो मुतालबो हिते आहे हिते। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।